अवां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़। काज़ी अहमद मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो जाम फरहान अली उन्नड़। काज़ी अहमद लॻ नासरी थाणे जी हद में वधंदड़ बदअमनी ऐं आज़ार ख़िलाफ़ मक़ामी रहवासियुनि ॻोठनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाज जे अॻुवान पारां रैली कढी नासरी थाणे जी मेन गेट अॻियां एहतियाई मुज़ाहिरो करे धाणो हयो वियो ऐं बदअमनी जे वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अवामी वर्कर्स पार्टी जे अॻुवान सैयद करम अली शाह, सैयद नियाज़ हुसैन शाह, शरफदीन सिंधी, अली हसन लाखो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े में चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। बदअमनी सबबु रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। हिननि चयो त असां नासरी पुलिस खे चोर पकड़े ॾिना, जिन खे पुलिस बासरे चवण ते छॾे ॾिनो ऐं चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।